यूट्यूब की दुनिया में एक नई तारीख़। दोस्तों, रोनाल्डो एक गरीब ख़ानदान जो छोकरो हो जो सॼो ॾींहुं ग्राउंड के ॿाहिरां बीठल हूंदो हो। पंहिंजी मक़ामी फुटबॉल टीम के फुटबॉल खेलींदो ॾिसंदो हो। पोइ हिन जी रांदि सां लगाव थी वई ऐं रोनाल्डो के अॼु रांदि जो बादशाह बणाए छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां सची लगन ऐं महिनत सां कुझु कंदा त पोइ को बि आलमी रिकॉर्ड तव्हां लाइ नामुमकिन न आहे। कुछ ॾींहं पहिरीं फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो। 15 कलाक अॻु ठाहियो हो ऐं 15 कलाकनि में 12 मिलियन खां वधीक माण्हुनि हिन चैनल के सब्सक्राइब करे चुका आहिनि। चैनल ठाहिण जे 1 कलाक अंदर ही 10 लाख सब्सक्राइब हासिल करण ते हिन चैनल के यूट्यूब जो गोल्डन बटन मिली वियो। सिर्फ़ 14 कलाकनि में 1 करोड़ खां वधीक सब्सक्राइब मुकम्मल करण खां पोइ डायमंड बटन हासिल करण जो रिकॉर्ड बि साॻिए चैनल वटि आहे। ऐं उम्मीद है तो कुछ कलाकनि अंदर रोनाल्डो जो यूट्यूब चैनल पहिरियों चैनल बणिजी वेंदो जंहिंखे यूट्यूब रेड डायमंड बटन मिलंदो। घटि में घटि वक़्त में 10 मिलियन सब्सक्राइब मुकम्मल कंदे। यकीनन उन्हनि रिकॉर्डनि जो सबबु रोनाल्डो जी पंहिंजी फील्ड में महिनत आहे, जंहिंजी करे अॼु रोनाल्डो पाण में एक ब्रांड आहे। याद रहे तो एक इंटरव्यू दौरान रोनाल्डो सिर्फ कोक की बोतल खणी पासे ते रखी हुई, जंहिं सबबु कोक कंपनी के एक ॾींहुं में 4 अरब डॉलरनि जो नुक़सान थियो ऐं रोनाल्डो के 30 करोड़नि डॉलरनि जी आछ कई हुई कोका कोला जो फ़क़ति 30 सेकंडनि जी मशहूरी करण लाइ, जंहिंखे रोनाल्डो उहो चई रद्द करे छॾियो त उहो संदसि ॿारनि जी सेहत लाइ सुठो न आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त मां अहिड़ी शइ जी पब्लिसिटी नथो करे सघां जंहिंसां ॿियनि जी ॿारनि जी सेहत ते असरु पवे।